अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पिरिया गुल। सबका पहिरीं नज़र हेडलाइंस ते। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त शर्मिंदगी जी ॻाल्हि आहे त पोलियो जो मर्ज़ रुॻो पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान में आहे। ॿियनि इस्लामी मुल्कनि ॿारनि खे फुड़ा प्यारे वायरस में निजात हासिल कई आहे। पोलियो वायरस जो ख़ात्मो हुकूमत जी तरजीह आहे। वालिदैन ताउन कनि। मुहिम दौरान गफ़लत कंदड़ ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। कराची में पुराणी हाजी कैंप में ॿारनि खे फुड़ा प्यारे पोलियो ख़िलाफ़ मुहिम जो इब्तिदा करण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त सिंध में हलंदड़ साल पोलियो वायरस जा 9 केस रिपोर्ट थिया। आख़िरी केस बदीन में ज़ाहिर कयो। पोलियो ख़िलाफ़ मुहिम 1 डिसंबर ताईं जारी रहंदी। सूबे में 1 करोड़ 6 लख ॿारनि खे फुड़ा पियारिया वेंदा। पोलियो वर्कर्स जी हिफ़ाज़त लाइ 21,000 पुलिस एहलकार मुक़रर कया विया आहिनि। केपीके पंजाब खां पोइ सिंध जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा बि कोहीड़े जी लपेट में। मोटरवेज़ ऐं हाईवेज़ ते ट्रैफ़िक जी रवानी मुतासिर। M5 मोटरवे मुल्तान खां रोड़ी ताईं कोहीड़े सबब बंद। लाहौर खां सियालकोट ऐं कोट मोहन ऐं फैज़पुर ताईं ट्रैफ़िक मुअतल। शहरनि खे मोटरवेज़ ऐं हाईवेज़ ते गैर ज़रूरी तौर सफ़र न करण जी हिदायत। कोयटा ऐं बरपासे वारे इलाइक़नि में हल्की बरसात ऐं बर्फ़बारी। घटि में घटि गर्मी पद 5 सेंटीग्रेड ताईं पहुची वियो। किलात में 0 ऐं ज़ोक में 3 सेंटीग्रेड रिकॉर्ड। थधि में इज़ाफ़े सबब माण्हू घरनि ताईं महदूद। स्टेट बैंक जी मॉनिटरी पॉलिसी कमेटी जो इजलास अॼु थींदो। इजलास में व्याज जी शरत तइ कई वेंदी। 11% शर बरक़रार रखण जो इम्कान। कमेटी पारां चइनि इजलासनि में व्याज जी शर 11% बरक़रार रखी वई आहे। शागिर्द अख़बारनि गनी अमान चांड ऐं सरमत मीरानी जी ज़मानत में 21 जनवरी ताईं वाद। सिंध हाई कोर्ट में ज़मानत जी दरख़्वास्त ॿुधणी। गनी अमान सरमत मीरानी वकील पेश। अदालत पारां सरकारी वकील खे ईंदड़ ॿुधणी ते केस जी तयारी करे अचण जी हिदायत।